सब खां पहिरियां त मां तमाम आलम इस्लाम जे मुसलमाननि खे विलादत बाद सआदत पाक पैगंबर ऐं मौला इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम मुबारक अर्ज़ कयां थो। ये असांजो प्रोग्राम शिया उलमा कौंसिल जे तरफ़ खां क़ाइद महबूब आयतुल्लाह सैयद साजिद अली नक़वी जे हुकुम जे मुताबिक़ हर साल जीअं जारी ऐं सारी आहे, जेको इंशाअल्लाह पंहिंजे रूटनि तां गुज़रंदो वेंदो। साईं जन जो हुकुम आहे त 12 खां 17 रबीउल अव्वल ताईं हिक ॿिए सां गॾिजी ही प्रोग्राम कया वञनि। शिया ऐं सुन्नी गॾिजी यकजहती सां पंहिंजे इन्हनि प्रोग्रामनि जो मुज़ाहिरो कनि, मुनज़म अंदाज़ सां इन्हनि प्रोग्रामनि खे तरतीब ॾिनो वञे। ऐं असां हमेशह जे लाइ कोशिशि कई आहे त इतिहाद बैनुल मुस्लिमीन सां गॾिजी ही प्रोग्राम कया वञनि। 12 खां वठी असां हर जॻह ते पंहिंजे अहले सुन्नत जे भाइरुनि खे ख़ुशामदी चई आहे ऐं अॼु असांखे हर जॻह ते अहले सुन्नत जा भाइर ख़ुशामदी चवनि पिया। असांजो ही गॾिजी हलणु इस्तेमार जे लाइ वॾे में वॾी साज़िश आहे।